हेलो जी ऐसा असांखे ॿुधी सघो था अमी ॿुधां पियो तव्हांखे। जी ऐसा इहो ॿुधायो त हिन महिल रैली किथे पहुती आहे ऐं केॾी महिल बाज़ाब्ता कार्रवाई शुरू थींदी? अदा रैली शुरू थी चुकी आहे ऐं जलसे आम हले पियो ऐं अॼु हिकिड़ी सिंध जी नई तारीख़ अंदिजे पई ऐं केटीएन जा व्यूअर्स उनखे ॾिसंदा त जीअं लाड़काणे में 25 तारीख़ रैली हुई ऐं शहजादपुर में रैली हुई 30 जून ते, जेको सफ़र असां 22 जून ते 22 मई ते कराची खां कयो हो ऐं जंहिंमें मोहब्बत सिंध रैली ते हमिलो थियो, उन खां पोइ हिकिड़ी नई सिंध आहे सिंध जे घिटियुनि में। अॼु ठटे में जेको प्यार आहे हिते भेनरुनि जो, भाउरनि जो ऐं वापारनि जो, दुकानदारनि जो ऐं जेका ही हज़ारे गाॾियुनि जो जुलूस आहे जेको ॿाहिरां ठटे शहर जे ठटो चंड खां शुरू थियो आहे ऐं सॼी मकली बाईपास फ्री, मकली खां पोइ पंध रैली आहे ऐं सॼो ठटो जंहिंमें मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा नौजवान, एसटीपी जा, जसकम जा, एसयूपी जा, पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो जा, सिंध नेशनल मूवमेंट जा, जाखरा इत्तेहाद जा, ख़ुदि पीपुल्स पार्टी हुकुमरान पार्टी जा आम कारकुन, आम माण्हू, उन्हनि सभिनी जी मोहबत असांखे ख़रीद करे छॾियो आहे। अवामी तहरीक खे पंहिंजो ॿधो मानो बनाए छॾियो आहे जे ठटे में हिन लखे माण्हुनि जे समुंड। ऐं असां बि इहो ॿुधायो त रैली में कारकुननि जो तादाद केतिरो आहे? अदा रैलीअ में तक़रीबन 3 खां 3.5 हज़ार गाॾियुनि जो तइदाद आहे ऐं तमामु हम्बुल व्यू पियो वठां मोटर बाइक्स जो ऐं ॿियनि जो, ऐं माण्हू काथो ॻणण खां ॿाहिरि आहे। हिते जॾहिं असीं ठटे शहर में आहियूं तॾहिं गाॾियुनि जो ॿियो एंड उहो डीसी हाउस मकली आहे जिते गाॾियुनि जो आख़िरी तेल बीठल आहे। हाणे जेको ठटे खां वाक़ुफ़ हूंदा उहे सम्झी सघनि त ठटे शहर में जलसो हुजे ऐं गाॾियुनि जो जेको पुछ हुजे, पुछड़ी हुजे त मथे में डीसी ऑफिस हुजे। अच्छा, ॿियनि कहिड़ियुनि पार्टी जे कारकुननि इन तव्हांजी रैली में शिरकत कई ऐं ॿिया के अॻवान बि आहिनि पार्टियुनि जा अवां सां गॾु? असां सॼे सिंध में जेॾा हलूं पिया ओॾा हिकिड़ी हैरत अंगेज़ 22 तारीख़ खां पोइ ॻाल्हि पई थिए जिते अयाज़ लतीफ़ अली जो ही भाषण पुॼे थो। लाड़काणे जॾहिं असीं पहुता हुआसीं 25 मई ते त सॼी सिंध जा समूरियुनि पॉलिटिकल पार्टीज़ जा माण्हू जीअं आया हुआ उहो शहजादपुर में थियो। अॼु ठटे में जसकम जा कारकुन आहिनि, संदन हथनि में संदन कुआड़ी वारो झंडो आहे। एसटीपी जा कारकुन आहिनि, संदन हथनि में संदन झंडो आहे। जीएसएन तहरीक जा, पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो जा, सिंध नेशनल मूवमेंट जा, सिपाफ शहीद भुट्टो जा, जेयूआई जा, जमात इस्लामी जा, जाखरा इत्तेहाद जा, ॿियूं जेके कम्यूनिटी जूं तंज़ीमूं आहिनि, असांजा बलोच भाउर, उज़ेर वारा, ॿिया दोस्त, उन्हनि जा जेके मक़ामी भाउर आहिनि, उहे नौजवान, हिकिड़ो अजीब माहौल आहे सिंध जे माण्हुनि जो। ऐं वापारी बिरादरी, चिंगची एसोसिएशन, मोटरसाइकिल ऐं मोटर रक्षा वारनि जी एसोसिएशन, उहे सभु प्यार पिया ॾियनि ऐं सभु चवनि पिया त ज़ुल्फ़कार आबाद ठहणु कोन ॾींदासीं, सिंध जो विरहाङो थियणु न ॾींदासीं, लाकानूनियत ऐं करप्शन ऐं सिंध में जेका लॉलेसनेस आहे उनजो मुक़ाबिलो कंदासीं। सिंध जा वसीला, सिंध जी गैस, पेट्रोल ऐं सिंध जो पाणी, उनजे मिल्कियत लाइ सिंध जा माण्हू वालहाना तौर सिंध जे रस्तनि ते निकिरी आया आहिनि। वॾी महिरबानी अवांजी लतीफ़ अली साहब।